पर घर में पोड़ा हया अचो पिया को हया शर्म थींदो आहे माण्हूअ खे न। अशु पुट मां पंहिंजे धीउ जे घर में आहियां। बस कर हाणे धीअ सां मिलण खां पहिरियों तोखे असां खां इजाज़त वठणी पवंदी सम्झी। असां इज़त वारा माण्हू आहियूं, गैर मर्द असांजे घर में ईअं कोन ईंदा आहिनि। पोड़ा वापसि हलियो वञो वापसि न त धिक्कार ॾेई ॿाहिरि कढंदा भई। बाबा हेॾा आहे न बाबा जी सखी बाबा मरी थी। अरे बस कर बाबा जी सखी ये समझी ये पोड़ो तो लाइ मरी वियो ऐं इन पोड़े लाइ तू मरी वे। ये न कर मासी, ये जुल्म न कर। पी ऐं धीअ जे विच में मेछा न वेझ, खुदा जो खौफ कर। चुप कर हाणे, खुदा जो खौफ कर। और बशु पोड़े के ठिकाने बाहर कढीस। बाबा हाणे तो धिक्कार आया बाबा मरी तू जो पी। बाबा 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 बादई जॾहिं ॿाहिरि निकिरो न त हथे खाली न निकिरो, हथियार हमेशह हथ में हुजे। छो त बाबा वॾे माण्हुनि जा दुश्मन बि वॾा हूंदा आहिनि। घोर हिन सॼे तरह में मूंखे त अहिड़ो को मुड़ुस माण्हू सुझे ई कोन थो जेको सालार खान जे साम्हूं ॻाल्हाए सघे। बादई तारीख़ गवाह आहे अहिड़नि माण्हुनि खे शिकस्त तॾहिं मिलंदी आहे जॾहिं उहे दुश्मन खे कमज़ोर सम्झंदा आहिनि। ऐं अव्हां बि इहा साॻी ग़लती था कयो। दुश्मन केॾो बि कमज़ोर हुजे बाबा साईं, पर जॾहिं विढ़ंदो आहे न तूफ़ान बणिजी वेंदो आहे। तूं हाशिम खान खां ॾिनल आहीं छा गोर? बाबा साईं हाशिम माठ करे न वेहंदो, हू अव्हां खां बदिले जी तयारी करे थो पियो। गोर हिन हाशिमड़े ते त मुंहिंजी अखी कान थी ॾे। इन खे त मां ईअं मारे छॾींदुसि जीअं कैदी जेल में ताड़ी हणी मच्छर मारे छॾींदा आहिनि। बाबा साईं दुश्मन खां एॾो लापरवाह न थियो। हू अव्हां ते अचानक कहीं चोरी हमलो कंदो। हाशिम में एतिरी जुरत ई नाहे जो सालार जे साम्हूं सीनो ताणे। बाबा साईं इहा ई तव्हांजी ग़लतफ़हमी आहे। मूंखे पक्का इतला मिलिया आहिनि त हाशिम खान छेड़े जी न पर जंग जी तयारी थो करे। जंग जी कच्चे मां ताज़ो ई राकेट लॉन्चर घुराया अथसि। गोर तूं छा थो चईं? बाबा साईं सच थो चवां। ठीकु आहे गोर, इन हाशिमड़े खे त ॾिसी था वठूं। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।